हिकिड़े बादशाह जी बादशाही में हिकु ग़रीब काठियार रहंदो हो। काठियार जी ज़ाल ऐं उनजा 2 ॿार। हाणे चारई रहंदा हुआ। काठियार वीचारो तमामु ग़रीब हो, हितां हुतां महिनत मज़ूरी करे ईंदो हो, काठियूं वग़ैरह वढंदो हो, उन मज़ा पंहिंजो जान गुज़र सफ़र हलाईंदा हुआ। हाणे अची उन मुल्क में ॾुकार पियो, को काठियूं वग़ैरह ज़रो कुझु बि न हो जो खणी उन मज़ा पंहिंजो गुज़र सफ़र हलाए। सो हाणे हिकु चकर पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो काठियार त मुल्क में काठियूं वग़ैरह का शइ आहिनि कोन, ॾुकार लॻो पियो आहे, कुझु बि कोन्हे, हाणे ॿियो कुझु कोन्हे, बुख मरी वेंदासीं, सॼो जान गुज़र इन काठियुनि ते आहे। पंहिंजी ज़ाल खे काठियार चवणु लॻो। हाणे काठियार जी ज़ाल चवणु लॻी संदसि मुड़ुस खे त तूं परेशान न थी, रोज़ी रब ॾींदो, तूं वञी हीलो कर, वसीलो रब पाक थींदो। सो हाणे काठियार निकितो, हिते हुते रुलियो, पर मुल्क में पाणी न हुजे त को देवियूं, को काठियूं वग़ैरह, को वण, को अहिड़ो कीअं हुजे। सो रुली नेठि सुबुह खां वठी अची शाम थी, ख़ाली हथे वरी अची घर वरियो, ऐं घर में न ई को राशन पाणी, न को छा। हाणे ईअं ई वीचारा बुख ते सुम्ही रहिया, ॿियो मिड़ी ख़ैरु। हाणे जॾहिं अची सुबुह थियो, हाणे काठियार हितां हुतां माण्हुनि खां कुझु मदद वठणु माना लॻो त को 2-3 रुपया ॾिए त जीअं पंहिंजो जान वग़ैरह हलायां। ऐं उन में ॿिया माण्हू जेके आसे कुझु पैसनि में वधीक हुआ। सो काठियार हिकिड़ो ग़रीब वीचारो उन बादशाह जी बादशाही में रहंदो हो। सो नेठि हिन जी मदद कंहिं बि कोन कई। मायूस थी, उदास थी अची वापसी वरी पंहिंजे घर आयो ऐं ज़ाल खे चवणु लॻो त माण्हू अहिड़ा थी विया आहिनि, लालची बेईमान थी विया आहिनि, केरु 2-3 रुपया उधारा बि ॾिए कोन थो, जो खणी माण्हू कुझु ॾींहंनि जे लाइ जान वग़ैरह हलाए। वरी किथे माण्हू ॿिए हंधि ॾिसे त को जीअं काठियूं वग़ैरह मिलनि त माण्हू उहे 2-3 रुपया उन्हनि जा ॾेई छॾे ऐं पंहिंजो जान बि हली वञे। सो नेठि ॿिए ॾींहुं काठियार वरी निकितो काठियुनि जी तलाश में, हणंदो काफ़ी परे तमामु निकिरी आयो, हिते हुते रुली फिरी हेॾां होॾां माना, पर काठियूं हिनखे न मिलियूं। हाणे हुजे का शइ न, का काठी, का हेॾां होॾां कुझु बि कोन मिली हिनखे। सो ही वापसी मोटी घर ॾांहुं वरी रवानो थियो। हाणे चवणु लॻो त हाणे छा करियां, हिते आहे त का शइ कोन, हाणे हीअं करियां जो पंहिंजी ज़ाल खे वठी, पंहिंजे ॿारनि खे वठी, हुनजा 2 ॿार हुआ, वठी हिन बादशाही मञा लॾे कंहिं ॿी बादशाही में वञा त जीअं जान वग़ैरह त हले, हिते त बुखी मरी वेंदासीं। हाणे उहो ग़रीब काठियार अचे पियो त ॾिसे त कुझु 2-3 जोगी हुजनि जेको नांग खे पिया झलीनि। सो हिते काठियार ॾिठो ऐं चवणु लॻो त जोगी निभागा नांग खे पिया झलीनि, सो उन्हनि जी सट कुट हुजे, को वॼाइनि पिया इहे बीन वग़ैरह ऐं उन नांग खे झलीनि पिया, चौधारी फिरियो बीठा हुजनि। काठियार चवणु लॻो त हिकिड़ो मुल्क में ॾुकार, ॿियो त ई निभागा जोगी पिया नांग झलीनि, भणिया अहिड़ा ज़ालिम आहिनि जो नांग खे बि बख़्श कोन था कनि त मुल्क में ॾुकार न ईंदो ॿियो छा ईंदो। हाणे पाणी वग़ैरह त का शइ आहे कोन, हाणे उहे ज़मीन मज़ा इहे नांग वग़ैरह निकिरंदा मरनि पिया ईअं। सो हाणे जोगी उहे झलींदा। सो हाणे आयो काठियार जोगीअ चवणु लॻो त अड़े यार, नांग खे न झलियो, छो था झलियो। जोगी चवणु लॻा त जीअं तूं काठियूं वढींदो पंहिंजो गुज़र सफ़र कंदो ऐं ईअं ई असीं जोगी नांग वग़ैरह झलींदा आहियूं, असांजो गुज़र बसर बि इन सां आहे। सो काठियार चवणु लॻो जोगियुनि खे त अव्हां जी मर्ज़ी आहे। उतां थी उहो काठियार सिधो आयो पंहिंजे घर आयो। हाणे शाम जो टाइम हुजे, तक़रीबन मुंहुं धारे जो टाइम हुजे, ॾिसे त घर में हिन वारी ज़ाल हुजे न, 2 ॿार हुजनि। सो हाणे हेॾां होॾां पंहिंजी ज़ाल खे ॾिसणु लॻो त ज़ाल हिन वारी हुजे न। काठियार चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल ख़बर न आहे, अलाए किॾां वई हली आहे। सो चवणु लॻो थी सघे थो ॻोठ में वई हुजे, को का शइ खणण जे लाइ रध पचाए जे हिसाब सां उधर ते का शइ खणणु वई हुजे, वरी ईंदी। सो हाणे काठियार इंतज़ारु करणु लॻो, पर काठियार जी ज़ाल न वरी। काठियार चवणु लॻो ख़बर न आहे किॾां वई हली, अञा न वरी आहे, तमामु जाम टाइम थी वियो आहे, जाम राति पइजी वई आहे, अलाए किॾां वई। सो हाणे काठियार इंतज़ारु करणु लॻो ज़ाल जो, पर ज़ाल न वरी। जो सॼी राति गुज़री वई, वञी खैरनि जो अची सुबुह थियो। सो काठियार चवणु लॻो हाणे ख़बर न आहे मुंहिंजी ज़ाल अलाए किॾां वई। वरी सोचणु लॻो थी सघे थो मूं वटि गुरबत, खाइण पीअण जे लाइ का शइ कोन्हे, थी सघे थो माॻे मुंहिंजो घरु मूंखे छॾे पंहिंजे बचनि खे छॾे वई हली हुजे, ईअं बि थी सघे थो। वरी काठियार चवणु लॻो त हाणे बचनि खे छॾे बि किॾां वेंदी, आख़िर को न को मसइलो हूंदो। सो हाणे नेठि काठियार वीचारो परेशान थी वियो त हाणे ज़ाल मुंहिंजी अलाए किॾां वई। हाणे काठियार संदसि 2 ॿारनि खे खंयो, ॿार बि कुझु नंढा,
उन्हनि खे खईं ऐं उन्हीअ ॻोठ में पुछा करणु लॻो संदसि ज़ाल जे बारे में। हाणे हुतां पुछा कई, हुतां पुछा कई, हुतां पुछा कई, पर कंहिं बि कोन ॿुधायो त को ज़ाल असां हिन जी ॾिठी हुजे काठियार जी। सभिनी इहो चयो त असां नाहे ॾिठी। सो हाणे घणी वीचारे हेॾां होॾां कयो, पर काठियार जी ज़ाल काठियार खे न मिली ऐं उनजो को न अतो न पतो, को ॾस पतो, कुझु बि कोन मिलियो उन काठियार खे। काठियार बेवस थी वियो, वरी मोटी पंहिंजे घर आयो। सो हाणे हिकिड़ो त बुखायल, घर में का शइ हुजे ई न, ॿियो मथां ज़ाल हिन वारी अलाए किॾां वई हली, गाइब थी वई, किॾां वई। सो काठियार वीचारो परेशान हुजे, चवणु लॻो त थी सघे थो मूंखे मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी गुरबत जे करे छॾे वई आहे। हाणे ख़बर न आहे अलाए किॾां वई, कीअं वई, छा आहे जा मूंखे छॾे वई। सो हाणे वीचारो हिते हुते घणी वरी बि फ़फ़ा खाइणु लॻो, पर ज़ाल जो न अतो न पतो। सो हाणे काठियार चवणु लॻो त वञा थो बादशाह ॾांहुं। बादशाह पोइ बि बादशाह आहे, सिपाही नौकर वग़ैरह आहिनि, आवाम जी ख़िदमत लाइ वेठो आहे, ॿियो कुझु ॾे न ॾे, पर बहरहाल चवां मन मुंहिंजी ज़ाल किथां, मूंखे ॻोल्हे हथु करे आणे ॾे। सो हाणे काठियार पंहिंजे ॿिन्ही ॿारनि खे खयो, सिधो आयो महल में। ॿाहिरि चौकीदार वेठा हुजनि। सो चवणु लॻो उन्हनि खे त मूंखे बादशाह सां मिलणो आहे। सो चौकीदार अंदरि छॾियो उन काठियार खे। काठियार आयो बादशाह जे दरबार में, बादशाह हाल अहिवाल पुछा करणु लॻो। सो हाणे त काठियार चवणु लॻो बादशाह सलामत, मुंहिंजी ज़ाल ख़बर न आहे अलाए किॾां वई हली आहे, मूं हिते हुते झर जंग हर हंधि ॻोल्हियो आहे, ॻोठ वग़ैरह, पर मुंहिंजी ज़ाल जो न अतो न पतो, ख़बर न आहे केरु अगवा करे वियो या पाण वई हली, ख़बर कोन्हे। ऐं आउं परेशान आहियां, मुंहिंजा ही 2 बच्चा आहिनि, उन्हनि खे बि हाणे छॾे त नथी वञी सघे, पर हाणे ख़बर अगवा न केरु करे वियो हुजे। ऐं बादशाह इहा उमेदु खणी तव्हां वटि आयो आहियां, जीअं मुंहिंजी ज़ाल मूंखे ॻोल्हे आणे ॾियो। सो बादशाह चवणु लॻो उन काठियार खे त बाबा तूं परेशान न थी, फ़िलहालु तूं हींअर वञु तुंहिंजे घर, आउं पंहिंजे सिपाहियुनि नौकरनि खे वज़ीरनि खे चवां थो, मुंहिंजी बादशाही सॼी में ॻोल्हे हेॾां होॾां ऐं तोखे ॿुधाईंदासीं जे अगरि मिली वई, तूं अचिजांइ सुभाणे। सो हाणे नेठि उहो काठियार वीचारो पंहिंजे घर मोटी आयो, उहे 2 ॿार जेके हुआसीं गॾु वठी। सो हाणे बादशाह सिपाहियुनि खे वज़ीरनि खे हेॾां होॾां चवणु लॻो त काठियार जी ज़ाल किथे ॻोल्हियो, मिली वञे त इन ग़रीब काठियार खे वापसी आणे ॾियो। सो हाणे सिपाही नौकर वज़ीर बादशाह जे चए मुताबिक़ सो हाणे निकिता उन काठियार जी ज़ाल खे ॻोल्हणु। हाणे हिते ॻोल्हियूं, हिते ॻोल्हियूं, सॼो झर जंग सॼी बादशाह जी बादशाही ॻोल्हियूं, पर काठियार जी ज़ाल न मिली। सो नेठि सुबुह खां वठी अची शाम थी वई। सो आया बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, पंहिंजी बादशाही सॼी ॻोल्ही आहे, हर हंधि ॻोल्हियो आहे, पर काठियार जी ज़ाल जो न अतो न पतो, ख़बर न आहे किॾां वई हली आहे। सो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो ख़बर न आहे। हाणे मूं त पंहिंजे हिसाब सां कोशिशि पूरी कई। ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी काठियार आयो बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, छा मुंहिंजी ज़ाल मिली या कोन मिली? सो हिते बादशाह चवणु लॻो त यार काठियार ॻाल्हि ॿुध, मूं सिपाही नौकर वज़ीर वग़ैरह सभु मोकिलिया, न मञी त इन्हनि खां पुछा कर, मुंहिंजी बादशाही सॼी इन्हनि ॻोल्ही आहे, पर किथे बि तुंहिंजी ज़ाल न मिली, न हथु आई, ख़बर न आहे किॾां वई हली। अले हाणे तोखे छॾे थी सघे थो कंहिं ॿी बादशाही में न वई हली हुजे, या हाणे ख़बर कोन्हे मुंहिंजी बादशाही जे अंदरि त कोन्हे, सॼी बादशाही मूं ॻोल्ही आहे, ॻोल्हराई आहे। सो हाणे काठियार वीचारो बेवस थी वियो, मजबूर थी वियो, हाणे छा करे। सो हाणे काठियार उन बादशाह खां बादशाह खां माना नाउमेद थी वरी वापसी मोटियो। हाणे आयो पंहिंजे घर। हाणे सोचणु लॻो त मुंहिंजी ज़ाल मूंखे अलाए किॾां छॾे वई आहे। सो हाणे हिते हुते जा माण्हू ॻोठ वारा हिन ते खिलणु लॻा ऐं चवणु लॻा त काठियार जी ज़ाल काठियार खे छॾे वई आहे, हीउ निभागो न कमाईंदो न कंदो न छा, ऐं हू बुखे ते मरदी हुई, घर में हो का शइ कोन, तंहिंजे करे इन काठियार खे छॾे हली वई। सो हाणे काठियार उन्हनि जा मेणा ताना पे सठा। हाणे छा करे, 2 ॿार गॾु, 2 बच्चा गॾु, हाणे ज़ाल ख़बर कोन्हे किॾां वई। सो हाणे काठियार चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल ईअं करे नथी सघे, वफ़ादार हुई, मूंसां हुनजो साथ सुठो हो, ऐं 2 ॿार आहिनि असांजा, ऐं का बि तकलीफ़ परेशानी हुनखे कोन हुई, छॾे त मूंखे कोन वई हूंदी, थी सघे थो को न को मसइलो या को न को चकर थी सघे थो। सो हाणे काठियार वीचारो बेवस थी वियो, हाणे छा करे। सो काठियार चवणु लॻो त हाणे हिन बादशाह जी बादशाही में ॾुकार वारी हालत लॻी पई आहे, बादशाह बि ॾियण जे लाइ का शइ आहे कोन, ॾिनी बि मूंखे कुझु ई कोन, मुंहिंजी ज़ाल बि गाइब थी वई आहे, हिन ॻोठ वारनि में बि का उमेदु आहे कोन जो खणी ॾियनि।
सो हाणे वञा थो कंहिं ॿी बादशाही में वञी उते पंहिंजो जान गुज़र वञी हलायां, 2 बच्चा मूंसां कढनि। हाणे मुंहिंजी ज़ाल त ख़बर कोन्हे किॾां वई आहे। सो मन किथे मिली पवे, वरी हेॾां वञी उन ॿी बादशाही में ॻोल्हींदसि, हिन बादशाही में कोन हथ आई। सो हाणे काठियार निकितो वीचारो हणंदो हणंदो ॿी बादशाही में अची पुॻो। हाणे गुज़रनि जो झर जंग मज़ा थियो हणंदो हणंदो, ॾिसे त हिकिड़ी भूंगी ठही पई हुजे। हिकु वण जे हेठां हिकिड़ी भूंगी ठही पइजे, उते हिकिड़ो फ़क़ीर वेठो हुजे, तमामु पोतल फ़क़ीर वेठो हुजे। हुनजो गुज़र उतां थियो। हाणे फ़क़ीर जॾहिं हिन काठियार खे ॾिठो ऐं चवणु लॻो त हिन सुनसान जंग मज़ा हीअ हमरा वञे पियो ऐं 2 ॿार बि गॾु आहिनि, परेशान लॻे पियो, ख़बर न आहे। हाणे फ़क़ीर उन काठियार खे सॾु करणु लॻो। काठियार सॾु ॿुधो फ़क़ीर जो। हाणे काठियार आयो उन फ़क़ीर वटि। सो फ़क़ीर चवणु लॻो काठियार खे, ॾे ख़बर केरु ऐं किथां पियो अची ऐं ही 2 ॿार किॾां पियो वञी, किथे कहिड़ी जॻह ते पियो वञी। सो काठियार चवणु लॻो त फ़क़ीर साईं इहा ॻाल्हि न पुछा करियो, बसि हाणे लाचार बेवस मजबूर थी फ़िलहाणे बादशाह जी बादशाही छॾे उते गुज़र सफ़र हो कोन, हाणे अची हिन बादशाही में आयो आहियां ऐं हिते रहंदसि ऐं हिते पंहिंजो जान गुज़र हलाईंदसि। सो फ़क़ीर चवणु लॻो त सही आहे, पर परेशान ऐं उदास ही 2 ॿार ऐं तुंहिंजी ज़ाल कोन्हे छा? सो हिते काठियार चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं बिल्कुलु ज़ाल मुंहिंजी हुई। हाणे सॼी हक़ीक़त करे उन फ़क़ीर खे उन काठियार ॿुधाई। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो उन काठियार खे त बाबा तूं परेशान न थी, तूं अची मुंहिंजे पासे में अची हिते वेह ऐं तुंहिंजे नंढे बच्चनि खे बि विहारे हिते, हीअ मानी टुकर वग़ैरह आहे, तूं बि खा, तुंहिंजे बच्चनि खे बि खारा, बाक़ी पोइ ॾिसूं था तुंहिंजी ज़ाल किॾां वई आहे। ऐं फ़क़ीर माण्हू कोशिशि कंदड़ पंहिंजे हिसाब सां ख़बर मन पहुची वञे। सो हिते काठियार चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं जे अगरि ख़बर पहुची वञे मुंहिंजी ज़ाल जे बारे में त पोइ इहा महिरबानी कजो, मूंखे ॿुधाइजो, जीअं मुंहिंजी ज़ाल जो अतो पतो को ॾस पतो मिले त ख़बर त पवे। मुंहिंजा 2 बच्चा आहिनि, 2 ॿार आहिनि, से रुली वेंदा। हाणे जे अगरि आउं कमाइणु वञा या किथे काठियूं वठणु वञा त हिननि खे आउं किथे गॾु खणी वञा। हाणे झर जंग लॻो पियो आहे, उते को शींहं ज़नावर को जानवर को अहिड़ो ख़तरे जहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे जंग में, त हिन बच्चनि खे आउं किथे वठी वञा। सो फ़क़ीर चवणु लॻो उन काठियार खे त बाबा परेशान न थी, ॾिसूं था, कोशिशि करियूं था। सो हाणे नेठि फ़क़ीर लॻो पंहिंजी पढ़ाई में। सो पढ़ाई कंदे कंदे सो ॿुधाइणु लॻो उन काठियार खे त काठियार ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी ज़ाल जेका आहे सा आहे नागिण, तुंहिंजी हुन सां शादी थी आहे, हुनजो केर बि कोन्हे ऐं तुंहिंजी ज़ाल आहे नागिण ऐं उनखे जोगी झले विया आहिनि। काठियार जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो फ़क़ीर चवणु लॻो, फ़क़ीर साईं तव्हां चओ छा पिया, मुंहिंजी ज़ाल नागिण ऐं उनखे जोगी झले विया, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई। आख़िर मूंखे हक़ीक़त करे मूंखे तफ़सील सां ॿुधायो त मसइलो छा आहे। फ़क़ीर चवणु लॻो उन काठियार खे, ॾे ख़बर भला तो हिन सां शादी कई हुई, हिन जो को भेण को भाउ को माउ को पीउ हुआ? सो हिते काठियार चवणु लॻो त न, बिल्कुलु हिन जो केर बि कुझु बि कोन हो, हीअ मूंखे ईअं ई मिली हुई, राह रस्ते ते मिली हुई ऐं चवणु लॻी त मुंहिंजो को धणी साईं कोन्हे ऐं मुंहिंजी गुरबत ॾिसी मूंसां हिन शादी कई ऐं चवणु लॻी त आउं ग़रीब माण्हुनि सां ठहंदी आहियां ऐं तंहिंजे करे मूंसां शादी कई, हिन जो को धणी साईं केर बि कोन्हे। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त हिन जो धणी साईं केर बि कोन्हे, हीअ दरअसल नागिण आहे। सो हिते काठियार चवणु लॻो, नागिण आहे त पोइ हेतिरो टाइम मूंसां गॾु रही कॾहिं बि मूंसां अहिड़ी ॻाल्हि न कई ऐं 2 ॿार बि असांखे आहिनि, इन मञा थिया आहिनि ऐं नागिण आहे त पोइ मूंखे पंहिंजी असलियत ॿुधाए त ऐं कीअं हिनखे जोगी झले आहे, इहा ॻाल्हि मूंखे सम्झा। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो उन काठियार खे त बाबा दरअसल मसइलो हीअं आहे जो हाणे तो वटि गुरबत अची वई, ॾुकार वारी सूरत हाल थी वई, का शइ कोन हो, तूं हिते हुते रुलियो हुई, माण्हुनि बि तुंहिंजी मदद कोन कई ऐं का शइ कोन हुई, इहा ॻाल्हि तो तुंहिंजी ज़ाल सां कई हुई। सो हिते काठियार चवणु लॻो त हा बिल्कुलु, ऐं त जेका बि ॻाल्हि हूंदी पंहिंजी ज़ाल सां कंदोसि। सो हिते चवणु लॻो फ़क़ीर उन काठियार खे त बिल्कुलु तुंहिंजी ज़ाल तोखे छॾे न वई आहे, हाणे हू दरअसल आहे नागिण ऐं तोखे ॿुधाई कोन, जे अगरि तोखे ॿुधाया त नागिण तूं हुनखे छॾे ॾीं या डपु करीं या ख़ौफ़ करीं या तंहिंजे करे हुन सचाई तोखे न ॿुधाई। हाणे हू नागिण तुंहिंजी ज़ाल हाणे उहा नागिण थी फ़िलहाणे हंधि वही पे खज़ाने जी तलाश में, हुनखे ख़बर आहे त फ़िलहाणे हंधि खज़ानो हो, छो त अवां बुख ते बि ज़िंदगी गुज़ारी, ॾुकार वारी सूरत हाल अवां वटि हुई, तंहिंजे करे हूअ नाग थी
नागिन वारो रूप करे, इंसान जो रूप न, इंसान जो रूप थियो तो वटि रहंदी पई हुई, पर नागिन जो रूप करे वही पे उन खज़ाने जी तलाश में, त इनखे जोगी गॾिजी विया। सो जोगी इनखे झले वरितो। ऐं इहा बि ॻाल्हि तूं यादि कर, जोगी ने इनखे झलियो पिए ऐं तूं बि उतां आए पिए, तो बि जोगीनि सां ॻाल्हायो, तोखे ॻाल्हि यादि आहे न? सो हिते काठार चवणु लॻो, फ़क़ीर साईं बिल्कुलु ॻाल्हि तुंहिंजी सही, मूंखे ख़बर कोन्हे त मुंहिंजी ज़ाल हुई न, तव्हां ईअं करणु ॼाई कोन। इन जोगी ने वाक़ई झलियो पिए, अची झलियो पिए त पोइ इहो ई जोगी आहे जेको तुंहिंजी ज़ाल खे झले विया अथई। हिते काठार ॻाल्हि ॿुधी हुन फ़क़ीर जी, त फ़क़ीर खे चवणु लॻो त फ़क़ीर साईं पोइ त ज़ुल्म थी वियो, हाणे आउं मुंहिंजी ज़ाल खे कीअं उतां आज़ादु करायां, कीअं छॾायां, आख़िर कोई जो तरीक़ेकार ॿुधा, ऐं मुंहिंजी ज़ाल हींअर किथे आहे, कहिड़े हंधि आहे, कहिड़ी जॻह ते आहे। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो वञी काठार खे, त बाबा बिल्कुलु तोखे ॿुधायां थो तुंहिंजी ज़ाल कहिड़े हंधि आहे, ऐं तूं वञजां उते। सो अलाह में उमेदु आहे त तोखे तुंहिंजी ज़ाल मिली वेंदी। सो हिते काठार चवणु लॻो फ़क़ीर खे, त फ़क़ीर साईं वारो करियो, मुंहिंजा 2 सना बचा आहिनि, माउ खे पिया सॾीनि, अम्मा कनि पिया, सो इहो देरि न करियो। सो नेठि फ़क़ीर चवणु लॻो त फ़लाणे हंधि हलियो वञु, फ़लाणे हंधि हिकिड़ो ॻोठु अथई जोगियुनि जो, उते जोगी वेठा आहिनि, उते वॾो जोगी अथई, वॾो उन्हनि जो सरदार अथई, उहो वॾो जोगी अथई, तुंहिंजी ज़ाल जेका आहे सो उन वटि क़ैद आहे, वञी उनखे अर्ज़ु कर, मेड़ मिणतूं कर त जीअं तुंहिंजी ज़ाल खे आज़ादु करे। सो नेठि उहो काठियार यकदमि उन फ़क़ीर खां मोकिलाए पंहिंजे बचनि खे खणी सिधो आयो, हणंदो हणंदो अची उन जोगियुनि वारे ॻोठ में पुॻो। हाणे हणंदे हणंदे उन जोगी सरदार वटि अची पुॻो। सो जोगी खे चवणु लॻो, जोगी तोखे हिकिड़ो अर्ज़ु आहे, आउं ग़रीब काठियार फ़लाणे हंधि जो, ऐं मुंहिंजी ज़ाल दरअसल हिकु नागिण आहे, ऐं उनखे तव्हांजा जोगी झले आया आहिनि हिते, ऐं तो वटि उहा क़ैद आहे। अर्ज़ु इहो आहे त मुंहिंजी ज़ाल खे आज़ादु करियो, ऐं ॾिसो मुंहिंजे हिन बचनि ना, हीअ बच्चा मुंहिंजा आहिनि, उन नागिण जा आहिनि, हू नागिण मुंहिंजी ज़ाल आहे। काफ़ी टाइम खां वठी इहा नागिण मुंहिंजी ज़ाल तव्हां वटि क़ैद आहे, ऐं हीअ ॿार जेके आहिनि असांजा, सो पंहिंजी माउ खां सवाइ रही नथा सघनि। आउं ग़रीब माण्हू, मिसकिन माण्हू, हितां हुतां काठियूं वढंदो आहियां, सो तोखे जोगी अर्ज़ु आहे, ॿिए कंहिंखे वञी झल कर, पर मुंहिंजी ज़ाल खे आज़ादु कर। सो जोगी जॾहिं इन काठियार जी ॻाल्हि ॿुधी त सो मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा अची विया, जॾहिं ॿारनि बचनि जी ॻाल्हि आई, नंढा ॿार मासूम ॾिठईं। सो जोगी चवणु लॻो वञी काठियार खे, त यार ॻाल्हि ॿुध, तूं दिलि न ला, ऐं दिलासो ॾियणु लॻो नंढनि बचनि खे, तव्हां परेशान न थियो, मुंहिंजी अम्मा अव्हांखे मिले थी। सो नेठि जोगी हुकम कयो। सो ॿिया जोगी विया वञी उन नागिण खे, हाणे पढ़ाई वग़ैरह हुई, कड़ो अढाई अखरी छा आहे, जोगियुनि खे जेको तजुर्बो आहे, सो नेठि हुतां हुआ नागिण खे वठी आया। नागिण खे वठी आया, सो नागिण आई। सो नेठि हाणे नागिण आज़ादु थी पंहिंजे असली रूप में अची वई। असली रूप में अची काठियार जॾहिं ॾिठो पंहिंजी ज़ाल खे, त ॾाढो ख़ुशि थियो। सो हाणे ॾाढो ख़ुशि थियो, पंहिंजी ज़ाल सां मिलियो, ऐं उहा नागिण बि पंहिंजे बचनि सां मिली। सो हाणे उहा नागिण ऐं उहो काठियार सो उन जोगी खां मोकिलायो, तव्हां वरी वापसी आया। सो हिते नागिण चवणु लॻी उन काठियार खे, तूं परेशान न थी, फ़लाणे हंधि खज़ानो आहे, उन खज़ाने लाइ करे आउं विसबे तो मूंसां ॻाल्हि कई त ॾुकार आहे, का शइ कोन्हे, कुझु बि कोन थिए मिलियो, पाण बुख ते बि ज़िंदगी गुज़ारींदी, पंहिंजा बच्चा बुख ते हुआ, ऐं पंहिंजी केरु मदद करण लाइ कोन हो, ऐं आउं नागिण आहियां, असांखे खज़ाननि बारनि जी ख़बर आहे, हिन में त खज़ाना किथे लिकियलु आहिनि, के ज़मीन में लिकियलु आहिनि। तूं परेशान न थी, पाण फ़लाणे ई बादशाही में जेके अॻे रहंदा हुआसीं, उन में ई रहंदासीं, ऐं उन इलाइक़े में उहो खज़ानो आहे, खज़ानो पाण खणंदासीं, पोइ पाण अमीर थी वेंदासीं, पाण हर शइ थी वेंदी। सो काठियार चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे, त भले ठीकु आहे। उन नागिण चवणु लॻो, हाणे उहा नागिण उहो काठियार उहो पंहिंजे ॿिन्ही ॿारनि खे वठी सिधो आया उन जॻह ते। सो नागिण चवणु लॻी उन काठियार खे, त हिते ई खज़ानो उहो पियल अथई। सो हाणे उहा नागिण ऐं उहो काठियार उनड़ा 2 ॿार हुआ, उहे पासे में वेठा। सो हाणे हीअ ॿई ज़ाल मुड़ुसु उन जॻह खे खोटणु लॻा, खोटे खोटे नेठि उहो खज़ानो चङो ख़ासो हो, खज़ानो सोना ज़ेवर वग़ैरह, को हीरा मोती तमामु जाम क़ीमती आहे, से हिननि कढिया। सो खणी आया सिधो पंहिंजे घर। सो अची त रखियूं, सो कुझु हेॾां होॾां विकियूं कयूं, हेॾां होॾां, पोइ त हिननि वटि पैसो वग़ैरह तमामु जाम थी वियो। ऐं पोइ हीअ काठियार ऐं नागिण पंहिंजी सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारणु लॻा, हसी ख़ुशी सां रहणु लॻा। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।